ज़ेबस यूनिवर्सिटी में शागिर्दनि खे तालीमी सुंदून ॾियण बाबति सेमिनार खे डायरेक्टर वहीदा मैसर ख़िताब कंदे चयो आहे त ठठो सिजावल ऐं बदीन में नौजवाननि में महारतनि जी खोट सबबि केतिरा ई नौजवान बेरोज़गार आहिनि। तंहिं करे असां ज़ेप्टेक ज़रिए पुठिते पयल इलाइक़नि जे नौजवाननि खे मुख़्तलिफ़ कमकारनि जे तरबियत ॾेई रहिया आहियूं त उहे पंहिंजो कारोबार करे सुठो रोज़गार बि करे सघनि। मुस्तक़बिल में असीं तमामु सुठा महारती प्रोजेक्ट आणे रहिया आहियूं जंहिं ज़रिए ठठो सिजावल ऐं बदीन में सैटेलाइट यूनिट लॻाए वधीक महारती प्रोग्राम तरतीब ॾींदासीं त जीअं पुठिते पयल इलाइक़नि जा नौजवान नयूं महारतूं हासिल करे सघनि। अॼोके प्रोग्राम में औरतुनि वधीक सुंदून हासिल कयूं आहिनि जंहिं मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त औरतुनि में तमामु घणो शऊर अची वियो आहे जेके पंहिंजी मुआशी हालत बहितर करण लाइ ज़ेप्टेक में महारती तरबियत हासिल करे रहियूं आहिनि। उनखां अॻु इंडस अर्थ जे ज़िले कोऑर्डिनेटर अब्दुल्ला राजपर चयो त असीं बि ज़ेप्टेक सां गॾिजी ठठे ज़िले में मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट लॻाए रहिया आहियूं। असां पंहिंजी मदद पाण बि केतिरा ई सोलर प्रोजेक्ट लॻाया आहिनि जिते ₹300 महीने में 24 कलाक बिजली जी सहूलियत ॾिनी वई आहे। वधीक हिननि सोच टीवी सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कंदे चयो त गैस फिल कराइणी हूंदी आहे। तव्हां ॿुधायो गैस जी क़ीमत ख़बर आहे हिकिड़ी जेको सिलेंडर मिलंदो उन में 4 या 5 रीफिल थी सघंदी, उन क़ीमत उन 3000। पर असां खां हिकिड़ी जो स्पिल्ड जो वरितो वेंदो आहे 4 खां 5000 अगरि इन्वर्टर वारी आहे। मां इन करे अहिड़ी ॻाल्हियूं करे सघां थी। मां इन फील्ड में आहियां। हाणे तव्हां ॾिसो त हुन में केतिरो फ़ाइदो आहे ऐं घर वेठे अगरि तव्हांखे फ़ाइदो आहे त पोइ मुंहिंजे ख़्याल में एॾे डिप्रेशन में वञण जी ज़रूरत कोन्हे, ख़ुदकशी करण जी ज़रूरत कोन्हे त माशी बहरान आहे। माशी बहरान खे कंट्रोल करे सघे थो, उन पंहिंजी मदद पाण करणी पवंदी। सभु कुझु गवर्नमेंट करंदी, सिविल सोसाइटी इदारा ऐं ही असांजे जेके आम माण्हू आहिनि उहे घणो कुझु करे सघंदा, पैसा कमाए सघंदा। अहिड़े नमूने प्लम्बर जो कोर्स हुजे, कारपेंटर जो हुजे या इवन सोलर पैनल असेंबलिंग या उनजी इंस्टॉलेशन जो हुजे, उन में औरतूं ख़ासि करे जेके ॿाहिराड़ी जूं आहिनि, घटि पढ़ियल आहिनि, उन्हनि खे तव्हां सॼो सामान वठी ॾियो उहा ट्रेनिंग खां पोइ ऐं उहे पाण प्लेट्स जेकियूं आहिनि उहे असेंबल कंदियूं ऐं उहे सोलर प्लेट्स तव्हां ॿियनि सेल करे सघो था। ऐं अॻिते हली उहे औरतूं न सिर्फ़ु असेंबल कंदियूं पर इंस्टॉल बि करे सघंदियूं। त हिन प्रोग्राम करण जो मक़सदु इहो आहे त हेॾी वॾी आबादी जेकी तव्हांजी 22 करोड़नि जी आहे, उन्हनि जेके नौजवान तव्हांजे 65% आहिनि, उन्हनि खे गवर्नमेंट आख़िर केतिरी नौकरी ॾेई सघंदी, न ॾेई सघंदी, कंदा आसरा हूंदा। सो बहितर इहो आहे त नौजवान छोकिरनि छोकिरियुनि खे पंहिंजी फॉर्मल एजुकेशन वठी जेकॾहिं उन्हनि खे बेसिक एजुकेशन हुजे पोइ हिन पासे अचनि। हिन पासे मुख़्तलिफ़ लेवल्स आहिनि सर्टिफिकेशन जा, उहो जॾहिं तव्हां करे ईंदो न सिर्फ़ु हिते गल्फ कंट्री में हिनजी आहे तमामु घणो स्कोप आहे, छो त डेवलपमेंट हले थी। यूरोप में हिनजी स्कोप आहे, पर उन सभिनी खे छॾियो पंहिंजे मुल्क जे अंदरि वॾो स्कोप आहे। ज़ेप्टेक इन शइ खे मद्देनज़र रखे खोलियो वियो आहे जेको सिंध जे 7 ज़िलनि में असां आहियूं। हारो ऐं ठठो हिकिड़ो उन्हनि मां आहे। इन खां अलावा हैदराबाद, लाड़काणो, टंडो मोहम्मद खान, नवाबशाह ऐं ज़ैदपुर में आहे। असल में टेक्निकल वोकेशनल खोलण जो मक़सदु इहो आहे त पूरी दुनिया जेके तरक़ी कई आहे, अगरि तव्हां अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लैंड ॾिसंदव त उन्हनि जो टेक्निकल वोकेशनल इलाही स्ट्रॉन्ग आहे। असां वटि बदकिस्मती सां हर नौजवान छोकिरो छोकिरी चाहे थो त BA MA कयूं ऐं सरकारी नौकिरी न कयूं। सरकार 22 करोड़ जी आबादी खे घणी नौकिरी ॾींदी, इहा असांजी ॻाल्हि सम्झणी पवंदी। इन जे लाइ हीअ जेके टेक्निकल वोकेशनल कोर्सिस आहिनि जॾहिं तव्हां पंहिंजो कंप्लीट कंदव त न सिर्फ़ु इहो त इंडस्ट्री तव्हांखे पंहिंजे अंदरि इन कंदी, तव्हांखे अकोमोडेट कंदी, पर तव्हां पंहिंजा नंढड़ा कारोबार शुरू करे सघंदव। मिसाल तौरु मोटर बाइक रिपेयरिंग, चिंची रिपेयरिंग, तव्हां कमु सिखी करे हिकिड़ी टूल किट या टूल किट खणी तव्हां कंहिं बि चांहि वारे होटल सां गॾोगॾु हाईवे ते नंढिड़ो पंहिंजो सेटअप ठाहे छॾियो, उनखे तव्हां महीनो 3000 मिलियो, तव्हां पंहिंजो कमु शुरू करे सघो था ऐं कंहिं बि सरकारी ऑफिसर या ऑफिस में वञी धिका खाइण जी का ज़रूरत कोन्हे। अहिड़े नमूने इंडस्ट्रियल इलेक्ट्रिशियन आहे या डोमेस्टिक इलेक्ट्रिशियन आहे या होम अप्लायंसिस आहे। हाणे कहिड़ी शइ जेका तव्हांजी इलेक्ट्रिकल न आहे, उहा इलेक्ट्रिक केटल हुजे, ओवन हुजे, उहो तव्हांजो टोस्टर हुजे, तव्हांजी मोबाइल हुजे, हर शइ जी रिपेयरिंग जे लाइ माण्हू खपे। अगरि इहो तव्हां कोर्स करे था वञो त तव्हां घर वेठा हुजो, तव्हां नंढड़ी हिकिड़ी वधीक चयो त ज़ेप्टेक ज़रिए असीं औरतुनि खे बहितर तरबियत ॾेई रहिया आहियूं त जीअं औरतूं बि मर्दनि जीअं घरनि में कमकार करे रोज़गार जा वसीला वधाए सघनि। तक़रीब जे आख़िर में शागिर्दनि में तालीमी सुंदून पिणु घुरायूं वयूं। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद अली मल्ला, सोच TV, घारो।
आहे।